मेहरान यूनिवर्सिटी इंतजामिया का उस्तादनि के इंतजामी उहदनि ते मुक़रर करण बाबत कानून बि तलब कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ रिपोर्टर इमाम अली भलाई। जी इमाम अली, अपडेट कजो। सिंध हाई कोर्ट में मेहरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्तादनि के मुक़रर करण OPS वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत गुज़िरियल ॾींहुं मेहरान यूनिवर्सिटी जे फोकल पर्सन खे पेश करण जो हुकुम ॾिनो, जंहिं ते अॼु अदालत में पेश थिया। तव्हांखे ॿुधायां त उस्तादनि खे इंतजामी उहदनि ते मुक़रर करण वारो कानून जेको आहे पेश करण जो हुकुम ॾींदे 26 अक्टूबर ते जेको आहे ॿुधणी मुलतवी करे छॾी आहे। तव्हांखे ॿुधायां त सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद जे जस्टिस अदनान करीम ऐं जस्टिस अदनान इकबाल चौधरी जी डबल बेंच अदालत में ॿुधणी थी आहे, जंहिं ते दरख़्वास्त गुज़ार आहे अब्दुल राव रज़ाक ऐं गुलाम परवर 2019 वारी दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी कई। मेहरान यूनिवर्सिटी में इंतजामी उहदनि ते उस्ताद जेके आहिनि इज़ाफ़ी चार्ज जेके आहिनि इंतजामी उहदनि जूं रखे वेठा आहिनि, जंहिं ते जेको आहे शोबनि मां लाॻापियल उस्ताद जेके आहिनि पघारूं खणी रहिया आहिनि। PA जी अलाउंस जेको आहे उहो खणी रहिया आहिनि, जंहिं ते अदालत पुछाणो वियो त यूनिवर्सिटीअ जो मोकल पर्सन किथे आहे, जंहिं ते जेको आहे अब्दुल वहीद उमरानी चयो त प्रोफेसर मां आहियां। उन खां पोइ वॾे वज़ीर रजिस्ट्रार मूंखे मुक़ररु कयो। अदालत पुछाणो पियो त उस्तादनि खे इंतजामी उहदनि ते डबल चार्ज रखण जो कानून जेको आहे किथे मौजूदु आहे, जेको हिन चयो त मूं वटि CM जे वटि मौजूदु आहे। अदालत ॿुधणी जेका आहे 26 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी इमाम अली भलाई, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया